अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनह वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदी व वलदी वन्नासि अजमईन। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुन नबियुस सादिकुल अमीन। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन। वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। कुछ मिले या न मिले बस मुस्तफ़ा ही मिले। कुछ मिले या न मिले बस मुस्तफ़ा ही मिले। वो चीज़ मिले जिसके मिलने से खुदा भी मिले। या इलाही जब तक मेरी जान में जान रहे तुझ पे सदके तेरे महबूब पे कुर्बान रहे। मैं रहूं या न रहूं, मैं रहूं या न रहूं, लेकिन ये है दिल की दुआ। दीन मोहम्मद रहे और इज्जते कुरआन रहे। कुरआन जनजे मन में से मेरा कियथियन। कुरआन जनजे मन में से मेरा कियथियन। अवल दई सजदो अल्लाह के पोई खल्क जी खिदमत कन। उहे कियन वलियथन जन इश्क कयो अल्लाह सा। पखिन पोखी पोख पर पाण हुआ परदेसी। पखिन पोखी पोख पर पाण हुआ परदेसी।
लगी जो अहिड़ी हीर पखी पकल पोख छॾे हलिया वया। जे भाई जोगी थिया त कहुकल में संधीकार पूरो रह पंजन सी आया टीह नटाल। फर्ज वाजिब सुन्नतू तन्या तर्क न पा से धागा धार जमेरा सुञाणी अल्लाह जी। प्यारे मोहब्बत संदरूशी अल्लाहुम्म सल्ली अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह रब्बुल इज्जत अल्लाह का एहसान जा अल्लाह रब्बुल इज्जत हर पुरफितन दौर में पांजे भलारी महफिल कुरान मजीद जी महफिल में हाजिरी बरान जी तौफीक नसीब फरमाइया। अल्लाह रब्बुल इज्जत खां दुआ है अल्लाह तबारक व तआला मुझी हाज़री तहांजी हाज़री की पांजी बारगाह में कबूल फरमाए। अजो को तवाई असांजो वेहण आखिरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। भाऊ गुलाम हुसैन साहब के दिल जे मोहब्बतुन सा मुबारक उन जे भाइरन के उन जी पूरी टीम के गोठ वारन के जड़े ज़माने में दीनी प्रोग्राम रखियो आ। अल्लाह ताला खां दुआ है अल्लाह ताला भाऊ जी मेहनत के पाने बारगाह में कबूल फरमाए। न गोठ वारन जे लाइ पाड़े वारन जे लाइ इन दीनी प्रोग्राम के हिदायत जो ज़रियो बनाए। हदीस में अचे तो फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं बि ॻोठ में जंहिं बि जगह ते जंहिं बि मुहल्ले में दीनू प्रोग्राम थींदो आ दीनी महफिल थींदी आ कुरान जो वाइज़ थींदो आ पोइ उन जगह के उन महफिल के अल्लाह जी रहमत जा फरिश्ता जो बाज घेरा करे यको आसमान ताईं बीही था रहन। पोइ फरिश्ता अल्लाह ताला के चवंदा या अल्लाह शहदाद कोट जे भरसा गोट सोनो खान खोसो में दीनी प्रोग्राम हुयो। पो कुछ मानू बुधण जे इरादे से आया तो बाबा दीनी प्रोग्राम बुद्धि चऊं आलम सवारा ईंदा परे परे गऊं दीन जूं ॻाल्हियूं कंदा कुरान ॿुधाईंदा बुद्धि चऊं ईमान ताज़ो करे चऊं।
पर हिकिड़ो अहिड़ो माण्हू हुयो जंहिंजो क़ुर मजीद ॿुधण जो इरादो न हुयुसि, जंहिंजो क़ुर मजीद ॿुधण जो इरादो न हुयुसि, असुल हुन जो कमु हुयो ॿिए हमराह में। उहो रईस विच जलसे में वेठो, विच महफ़िल में वेठो, पोइ ही बि मजबूर थी करे वेही रहियो त हाणे इहो उथे त इनखे मां कमु चवां। क़ुर मजीद ॿुधण जो इरादो कोन हुयुसि, मजबूर थी वेही रहियो। फरिश्ता चवंदा या अल्लाह इन जो छा थींदो, इनखे माफ़ी मिलंदी? अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो हीअ जगह, हीअ महफ़िल, ही माण्हू, ही क़ुर वारी महफ़िल एॾी त बरकत वारी आहे, ही माण्हू एॾा त वॾे मक़ाम वारा जेको हिते इरादे सां अची वेठो त मां क़ुर मजीद ॿुधां, उनजी त माफ़ी आहे, पर जेको मजबूर थी करे अची वेठो उनजी बि माफ़ी आहे। मां 350 किलोमीटर पंधु करे आयो आहे, सो तव्हां बि जेको 15 मिंट वियो, 20 मिंट वियो, कलाक वियो, 2 कलाक वियो, अल्लाह जी रज़ा ख़ातिर वियो, क़ुर मजीद जे ॿुधण जे इरादे सां वियो, मानी इंशाअल्लाह सभिनी खे मिलंदी। जेकॾहिं कंहिंजी नियत में खलल हुजे त हिन महिल पंहिंजी नियत दुरुस्त कई चओ, अल्लाह साईं तुंहिंजी रज़ा जे लाइ आहियां, अल्लाह साईं तुंहिंजी रज़ा जे लाइ तुंहिंजे क़ुर मजीद जी मोहबत में आहियां। 2-3 ॻाल्हियूं दीन जूं सिखी अचूं, ईमान ताज़ो थी पवंदो। ॻाल्हियूं सभु तव्हांजूं ॿुधल हूंदियूं, तव्हांजे ओड़े पाड़े में आलिम घणा, वाइज़, जलसा, ॻाल्हियूं सभु तव्हांजूं ॿुधल हुआ, पर सिंधी में चवंदा आहिनि त भेरो ज़रूरी आहे, भेरो ज़रूरी आहे। छो सबक़ विसरी वेंदो आहे त पोइ भेरो ॾिबो आहे त सबक़ यादि थी वेंदो आहे। पोइ मां बि मिलई तव्हांखे भेरो ॾियारींदुसि, दीन जूं ॻाल्हियूं, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जूं ॻाल्हियूं, त जीअं यादि थी वञे, ईमान ताज़ो थी वञे। सो 15-20 मिंट मोहबत सां वेहंदो इंशाअल्लाह। जे तव्हां थकलो त असां तव्हांखां वधीक थकल आहियूं, असां तव्हांजी मोहबत में आया आहियूं, क़ुर जी मोहबत में आया आहियूं। साथ ॾींदो त इंशाअल्लाह 12:30 ताईं जलसो हलंदो, आलिम सुहाराईंदा, मौलाना असदुल्लाह हैदरी साहब, बाबा हाशिम सुमरो जो भाउ मौलाना मुफ्ती ताहिर मोहम्मद सुमरो साहब, उहे भी इंशाअल्लाह हिते ईंदा, सभिनी आलिमनि जूं ज़ियारतूं थींदियूं। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। ये जगह तू ही असां खुशबू लगाईंदा, अतर, पाउडर, परफ्यूम, ये सब आर्जी है, ये सब खुशबू मसनूई है। सुठी खुशबू 1000 वारी, 50,000 वारी, उहा बि तव्हां असांजे जिस्म में वध में वध 2-3 कलाक रही सघंदी, वरी पोइ जिस्म में सागो पघर जी धप ई बदबू आहे, खुशबू कड़ी रही। सुठी खुशबू 50,000 वारी, उहा बि भला वध में वध 2 ॾींहं वही सागो जिस्म में पघर जी धप बदबू, ये आर्जी खुशबू है। पर याद रखो गोट सोनो खान खोसे जा मुसलमानों, खुशबू तो उहा ही जो असांजो मिठे नाले वारो साईं हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा त्वाहा मुर्तज़ा यासीन औला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन्या इन दुनिया में आया ही कोना, अगे ही नबी साईं जी खुशबू दुनिया में फैलती रही। नबी साईं दुनिया में आया ही कोना, अगे खुशबू फैलजे पई।
दलील मता केर इए समझे बाबा मौलाना सिबगतुल्लाह जोगी साहब जो भाटियो आयो खोसन जे गोठ में हेडो लंबो चौड़ो सफर करे आयो पर पांजू हथ जूं गालियूं पियो हणे न दलील एक दफे ख्वाजा अब्दुल मुत्तलिब पांजी घरवारी बीबी फातिमा के चयो त वन पांजी नो आमना के समझा त बराए मेहरबानी करे खुशबू न लगा तोखे खबर आसा बैतुल्लाह जा मुतवल्ली असा बैतुल्लाह जा खिदमतगार सबनी मक्के वारन जूं नज़रूं असा में आई असांजे दीन में असांजे मजहब ऐं रस्म रवाज में बेवा औरत के खुशबू लगाइण जी इजाजत नाहे असांजो फर्जंदो असांजो शहजादो अब्दुल्ला फौत थियो वन पांजी नो आमना के समझा त बराए मेहरबानी करे दुनिया जा कीमती अतर न लगा मां आमना जे कमरे में थो वञा त आमना जे कमरे में खुशबू आमना जे बिस्तर में खुशबू आमना जे घर जे सहन में खुशबू आमना जा मक्के जी घिट्टी मां गुजर थी करे तो न मक्के जे घिट्टीअ में 8 ॾींहं खुशबू मौजूद आ चे थाव के आमना हथ थी लगाए तो न थाव में खुशबू आ वन पांजी न आमना के समझा तबराए मेहरबानी करे दुनिया जा कीमती अतर न लगा ए दुनिया जा कीमती परफ्यूम न लगा असांजे दीन में असांजे मजहब में बेवा औरत के खुशबू लगाइण जी इजाजत नाहे आमना वरी दुनिया जा कीमती अतर लगाए करे मक्के जे घिटिन मां गुजर पई करे मानू छा समझंदा मानू असांखे ताना ही मेहणा ॾींदा मानू असांते मज़ाक ही मश्करू उड़ाईंदा तो ख्वाजा अब्दुल मुत्तलिब जो फर्जंद अब्दुल्ला फौत थी हुआ वरी उनजी घरवारी आमना खुशबू पई लगाए वन पांजी पांजी नो आमना के समझा त बराए मेहरबानी करे दुनिया जा कीमती अतर न लगा अल्लाहु अकबर ख्वाजा अब्दुल मुत्तलिब जी घरवारी बीबी फातिमा अम्मा आमना साण जे दरवाजे ते आई आ दरवाजे जी दस्तक लगाई अंदर आवाज आयो मंदकल बाब केरा दरवाजे खड़काना वारो बारा आवाज आयो अन ज़ौजत ले ख्वाजा अब्दुल मुत्तलिब मां ख्वाजा अब्दुल मुत्तलिब जी घरवारी आ अम्मा आमना सन दरवाजो लाथो ख्वाजा जी घरवारी फरमायो ओ पुट आमना तोखे खबर आसा बैतुल्लाह जा मुतवल्ली असा बैतुल्लाह जा खिदमतगार सबनी मक्के वारन जूं नज़रूं असा में अम्मा आमना सन फरमाओ अम्मा मुझे खबर आ मां इन गाल को बाइल मां तता बैतुल्लाह जा मुतवल्ली ता बैतुल्लाह जा खिदमतगार अम्मा ख्वाजा अब्दुल मुत्तलिब जी घरवारी फरमायो ओ पुत्रा मना तपो बराए मेहरबानी करे दुनिया जा कीमती अतर न लगा तोखे खबर आसा जो फर्जंद आसा जो शहजादो अब्दुल्ला फौत थी हुआ ओ पुत्रा मना आसा जे दीन में आसा जे मजहब ऐं रस्म रवाज में बेवा औरत के खुशबू लगाने की इजाजत नाहे तू वरी दुनिया जा कीमती अतर पई लगाई अम्मा आमना साईं जे अखियुनि मां पाणी वही आयो अम्मा आमना साईं दुख ई दर्द में रोई ॾिनो अम्मा आमना साईं फरमायो ओ अम्मा ई हेॾो वॾो अज़ीम इल्ज़ाम मुंहिंजे मथां ओ अम्मा ई हेॾो वॾो बोहतान मुंहिंजे मथां ओ अम्मा मूं त पूरी ज़िंदगी खुशबू लगाई नाहे ओ अम्मा मूं त पूरी ज़िंदगी खुशबू सूंघी नाहे ओ अम्मा ई हेॾो वॾो अज़ीम इल्ज़ाम मुंहिंजे मथां ख्वाजा अब्दुल मुत्तलिब जी घरवारी फरमायो ओ पुट आमना भला राज छाए मकसद छाए जो ये हेॾी तो में खुशबू आ
ख्वाजा अब्दुल मुतल्लिब जी घरवारी अम्मा हमना खां सवाल कयो ओ अम्मा भला बुधा त सही ये हेडी तो में खुशबू के थवाइया ओ अम्मा भला बुधा त सही ये हेडी अजीम खुशबू तो के थव लगाइया अम्मा आमना सा रोई करे जो ओ अम्मा ओ अम्मा जेकर गाल खोली तई त पो हो रही फिक्र सा बुध ओ अम्मा जेकर गाल खोली गई त पो तवजो सा बुध ओ अम्मा जा वक्त गाठी करे मुखे हमल थिया मुझे पेट जे अंदर ही बच्चो आयो आ ओ अम्मा गालाया थी त मुझे गालण में खुशबू आ ओ अम्मा मा साह थी खणा त मुझे साह में खुशबू आ अल्लाह अकबर ओ अम्मा मा ओगराई थी और आए त मुझे ओगराई में खुशबू अम्मा मुझे पसीने में खुशबू अम्मा मुझे कपड़े में खुशबू अम्मा मुझे घर जे सहन में खुशबू अम्मा मुझे बिस्तर में खुशबू अम्मा मामा गालाया थी मुझे गालायण में खुशबू अम्मा मा साह थी खणा मुझे साह में खुशबू अम्मा जान थाव के मां हथ थी लगाया उन थाव में खुशबू ओ अम्मा जा मक्के दी घिट्टी मां गुजर थी कया अठ ठडिया उन मक्के जे घिट्टी में खुशबू आ ओ अम्मा या का दुनिया जी खुशबू ना है या का दुनिया जी मामूली खुशबू ना है ओ अम्मा या न पेट वाले बच्चे जी खुशबू आ जेका दुनिया जे अंदर फैलदी रही आ ओ अम्मा तोखे कड़ी खबर है ई मुझो वो रहमत नहीं बरकतन वारो यतीम बचड़ो थई अम्मा जा वक्त काठी करे मुझे पेट जे अंदर ही बच्चो आयो आ ओ अम्मा मा मक्के जे घिटिन मा गुजर थी कया त मक्के जे घिटिन में खुशबू ही खुशबू आ ओ अम्मा मक्के जे जबल नहीं पहाड़न ता गुजर थी कया त मक्के जी जबल पहाड़ मुझे पेरन जे हेठों नसम परम पशम बन बीजी पिया वञन नरम में पशम बन जी पिया वञन ओ अम्मा अग्मे मा मक्के जी पथरेली जमीन तो गुलंदी अस तो मक्के जी पथरेली जमीन मुझे पेरन के चूरे छड़ींदी मुझा पेर खून में लुआ थी वेंदा पर ओ अम्मा जा वक्त गांडी करे मुझे पेट जे अंदर ही बच्चो आयो आ ओ अम्मा मा सागी मक्के जी पथरेली जमीन तो गुजर थी कया तो मक्के जी पथरेली जमीन मुझे पेरन जे हेठों नरम में पशम जी पई वञे ओ अम्मा मुझो वो रहमत नहीं बरकतन वारो बचड़ो आ ओ अम्मा जरा मा खूह तो पानी थी भरण वञा तो खूहर वारो पानी मरहबा करे ओ बाला दई करे मुझे कदम में पियो पवे ओ अम्मा मुझो वो रहमत नहीं बरकतन वारो बचड़ो थई अम्मा जरा मा मक्के जे जंगल मा गुजर थी कया त मक्के जे जंगल जे वन जे पन पन मा आवाज पियो अचे बुशरा लकिया आमिना फ़इन्नक कद हमलती बिसय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन ओ अपना मुबारक हुजई ओ अपना मुबारक हुजई छो त तुझे पेट जे अंदर जेको बच्चो आ यो को मामूली बच्चो ना है यो को आम बच्चो ना है बिसय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन यो अगे नहीं पोयन सवालक नबीयन जो भी सरदार नबी थी सुभान जमंदे जामा दुनिया हैरान अम्मा आमना सन फरमाओ अम्मा ई मुझो वो रहमत ने बरकत वारो बचड़ो थई अग में मां जंगल में बकरियों चारण वेंदी हस तो जंगल जा भगड़ गिदड़ मुझे बकरियन के तकलीफ पहुंचाईंदा पर ओ अम्मा जा वक्त गांठी करे मुखे हमल थियो आ मुझे पेट जे अंदर ही बच्चो आयो आ ओ अम्मा मा सागे जंगल में बकरियों थी चारण वञा त मुझे बकरियन जी चौकी भगड़ पाण पिया ॾियनि
पर मामना सान फरमाई थी जड़ा जन्म जो वक़्त वेझो आयो मां सोचम त घर में को रोशनी जो बंदोबस्त कया को दियो बारिया पर मामना सान फरमाई थी घर में तेल को न हो जो मां दियो बारे सगा पर मामना सान फरमाई थी जिया जो मां पांजे यतीम बचड़े के जन्म दिनुम एतरी त रोशनी थी वई एतरी त रोशनी थी वई जो मुगे शाम मुल्क जो माड़ी नजर अचन शाम मुल्क जो माड़ी नजर एडो नूर हो नबी साईं जे जमण सां एडी रोशनी थी वई अल्लाह के भी एडो प्यारो अम्मा हुंदी आहे अम्मा अम्मा पांजे बच्चे सा प्यार कंदी आ अम्मा जो पांजे बच्चे सा कुर्बू हुंदो आ पो अम्मा पांजे बचड़े के कुर्ब में प्यार ऐं मोहब्बत में नालो वठी कान सड़ी दिया या नालो वठी सड़ी दिया अम्मा पांजे बचड़े के कुर्ब में चंदी आ ओ मुजा मिठू ओ मुझा गुलाब जा गुलड़ा ओ मुझे आम जा ठारा ओ मुझे दिल जा बहार अम्मा पांजे बच्चे के नालो वठी कान पुकारींदा प्यारे मोहब्बत में लकबन सां पुकारींदा याद रखो गोठ सुनो खान घोसे जा मुसलमानो असा जो सुनो नबी मदीने वारो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी अल्लाह के एडो प्यारो कुरान मजीद मुझे सामू पिया कुरान मजीद की ता खोलो कुरान मजीद की हिक सूरत के गोरई फिक्र सा पढ़ो हिक आयत के गोरई फिक्र सा पढ़ो पूरे कुरान मजीद में काथे भी अल्लाह पांजे महबूब के नालो वठी को न पुकारियो लकबन सा पुकारियो काथे अल्लाह तबारक व तआला पांजे महबूब के हिन लकबन सा पियो पुकारे त्वामा अंज़लना अलैकल कुरआन लितशक़ा इल्ला तज़किरतन लिमन यख़शा काथे रब पांजे महबूब के हिन लकबन सा पियो पुकारे या अय्युहल मुज़म्मिलु कुमिल लैल इल्ला क़लीला निस्फ़हु अव इंक़ुस मिन्हु क़लीला काथे रब पांजे महबूब के हिन लकबन सा पियो पुकारे या अय्युहल मुद्दस्सिर कुम फअंज़िर व रब्बक फकब्बिर काथे रब पांजे महबूब के हिन लकबन सा पियो पुकारे यासीन वल कुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन काथे रब पांजे महबूब के हिन लकबन सा पियो पुकारे वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन काथे रब पांजे महबूब के हिन लकबन सा पियो पुकारे वज़्ज़ुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला रब फरमा ओ मुझा महबूब मां अल्लाह के तुझे चिमकंदड़ चेहरे जो कसम मुझे महबूब जो चेहरो मुबारक एडो ता हसीन जमीलो जो एक दफे मुझी अम्मा शाह सिद्दीका तय्यबा ताहिरा रज़ी अल्लाह ताला अन्हा टाक मंजन जो पांजे हुजरे का बाहर निकरी करे आसमान सा मुनाजरा पई करे
चवे थी लना शम्सू अलिल आफाकी शम्सू, ओ आसमान नाज न कर नखरो न कर, तोखे भी रब सिजनो आ पर मुखेरी भी रब सिजनो आ। ओ आसमान तोखे जेको रब सिजनो आ, यो सुबह जो उभरंदो तग़रुब बादल इशाई, मग़रिब जे वक़्त लही वेंदो आ, पर मूंखे जेको रब मोहम्मद मुस्तफ़ा जे सूरत में सिज ॾिनो आ, जिया जे मुझे महबूब जे नबूवत जो सिज उभरियो आ। क़यामत ताईं नखे गुरूब ईंदो ई कोन, ॾींहं जो त चिमके तो पर ततलो बदल शाई, रात जो भी ईअं तो चिमके जीअं ॾींहं जो चिमकंदो। चेहरो मुबारक एॾो बरकत वारो, रब फरमा ओ मुंहिंजा महबूब मां अल्लाह के तुंहिंजे चिमकंदड़ चेहरे जो कसम, मां रब के तुंहिंजे कारन कारन वारन जो कसम, मा वद्दक रब्बुक व मा क़ला। ओ मुंहिंजा महबूब मां अल्लाह तो को नाराज़ बि कोन थियो आ, मां अल्लाह तोखे विसारियो बि नाहे, मां अल्लाह तोखे एतिरो ॾींदुसि जो तूं मां अल्लाह खां राज़ी थी वञे। वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला, ओ मुंहिंजा महबूब तुंहिंजो हर वक़्त हर ज़मानो ईंदड़ ज़माने खां वधीक भलो ऐं बहितर हूंदो। वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा, ओ मुंहिंजा महबूब सारी कायनात मां अल्लाह खे राज़ी करे, पर मां रब तो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा खे राज़ी कंदुसि। अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सच्ची मोहबत अता फरमाए, नबी जन जे ॿुधायल तरीक़े ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह ताला तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए।